बुलेटिन खे अॻिते वधाईंदे हिकु ॿी ख़बर ते पहुचाईंदासीं सखर मां त करप्शन केस जे हवाले सां आगाह कयूं पिया। शहदाद कोजी खोरा खाते में थियल करप्शन वारो रेफरेंस जवाबदार जिस्मानी रिमांड में 8 ॾींहनि जी वाद आगाह कयूं पिया। सखर मां फ्लोर मिल मालिक वाजिद अली इमरान कंबो समेत 5 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। नेब जी जांच ऑफिसर जवाबदारनि जी 14 ॾींहनि जी रिमांड जी इस्तदा कई आहे। फ्लोर मिल मालिक वाजिद अली समेत 5 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदारनि जिस्मानी रिमांड में 8 ॾींहनि जी वाद करे छॾी आहे। अदालत जवाबदारनि जिस्मानी रिमांड में 8 ॾींहनि जी वाद करे छॾी आहे। आगाह कयूं पिया शहदाद कोजी खोरा खाते में थियल करप्शन बाबति आगाह कयूं पिया। फ्लोर मिल मालिक वाजिद अली इमरान कंबो समेत 5 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो आहे।